ॾिसो उहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त मतिलबु हस्बैंड ऐं जेको मुड़ुसु हूंदो आहे, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। पर इहो जेको करेक्टर हुयो न कमाल खान जो, ठीकु आहे, ही उहो मुड़ुसु न हुयो, छा आहे हुनजी भाभी ते आशिक़ हुयो, ठीकु आहे। ऐं जेका हुनजा भाइर हुया ऐं भाभी बि उहा हुई जेकी पठाणी जी दोस्त हुई त हुननि ते जेतिरो ज़ुल्म कंदो आहे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हिकिड़ो हथु हणंदो त हिकिड़ो हथु हुनखे बि पवंदो न। बिल्कुलु। पोइ इन जी वजह सां जेको कुट कुटा कई त मूंखे माण्हुनि ॾाढो चयो त ज़बरदस्त पठाणी अञा कुटीस पर अहिड़नि सां वरी ईअं ई थींदो आहे। पर छा आहे त अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे त चमचा ऐं ज़ालिम अॼुकल्ह कामयाबु आहिनि। हक़ीक़त इहो आहे त हिते ॾिठो वञे न, जेको सिधो आहे या पंहिंजे कम सां सिंसियर आहे, उहो ईअं सम्झो उन्हनि खे माण्हू बेवकूफ़ सम्झंदा आहिनि। हा ॾिसो न, हाणे उहे त अहमद जेको आहे तमामु भलो सिंध जो नाले वारो सुठो माण्हू आहे, इज़त कंदो आहे। हा, हुनजो करेक्टर अहिड़ो हुयो, हू पाण अहिड़ो न आहे, हुनजो करेक्टर अहिड़ो आहे। असां करेक्टर खे चऊं था, असां कमाल खान खे चऊं पिया, हुनखे नथा चऊं, ठीकु आहे। असां करेक्टर खे चऊं था, मतां मतिलबु सम्झनि त मतिलबु हे, पर हिकिड़ी मिसाल त ॾियो। ॾिसो हिन में बि ज़ालिम जेको खटे वियो न, बिल्कुलु, ठीकु आहे। त इन जो मिसाल इहो आहे त अॼुकल्ह जेकी जीत आहे न, हू चमचे माण्हू जी ऐं ज़ालिम माण्हू जा। बाक़ी असांजे जेका मस्कीन आहिनि उहो बाबा अल्लाह भाई। ओके, थैंक यू। हिते पंहिंजे माहौल में असां ॾिसूं, कंहिं वॾेरे खे नाहे मारियो, ठीकु आहे। कोई जेको ज़ालिम आहे उहो कानून जी गिरफ़्त में नथो अचे। ही कहाणी जेका नूर ज़मूर साहिब जी हुई, उहा हक़ीक़त ते मुबनी हुई। त अब ज़ालिम जेको आहे हुनजो असांजे मुआशिरे में अंत नथो अचे। जेको नूर ज़मूर साहिब आहे, हुन जा जेका ड्रामा हूंदा आहिनि, हुन जी कहाणी उहे ई नंबर 1 हूंदी आहे। बिल्कुलु, हू लिखंदो ई ईअं आहे, माशाअल्लाह, हुनखे अल्लाह पाक नवाज़ियो आहे, दिमाग़ ॾिनो आहे जी। त हुन जेकी बि कहाणी आहे न, हू माशाअल्लाह ईअं ई भली हूंदी आहे, ईअं ई दुनिया खे पसंदि ईंदी आहे। दिलि सां लिखंदो आहे, दिलि सां, ईअं न लिखंदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके सिंध जा नाले वारा अदाकार आहिनि, हुन जी कलम सां मशहूरु थिया आहिनि। जी, वाक़ई अलाए केतिरे अदाकारनि खे नूर ज़मूर ताईं मतिलबु की नालो मिलियो आहे उन जी कलम सां। हुनजे मतिलबु जेको लिखंदो आहे, वरी उन खां ई असां हिट थी वेंदा आहियूं। ऐं अल्लाह पाक उनखे हयाती ॾे ऐं अञा असांजे सिंध खे सुठा ड्रामा ॾेई सघे हू, ऐं अल्लाह पाक उनखे मतिलबु सिहत ऐं तंदुरुस्ती ॾे। मां इहा उन लाइ दुआ कंदमि ऐं तव्हां खां मोकिलाणी वठंदमि। चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, लाइक करे छॾिजो, ठीकु आहे। ऐं कमेंट्स में ॿुधाइजो मां सही चयो या ग़लति। अल्लाह हाफ़िज़। अच्छा दोस्तो, हक़ीक़त इहा ई आहे त ज़ालिम जेको आहे उहो हमेशह रहियो आहे, मज़लूम जेको आहे उहो हमेशह पीसिजे पियो। ऐं उन ते ई साईं नूर ज़मूर जी कहाणी हुई, तमामु हिकु बहितरीनु कहाणी हुई। वेंदे वेंदे पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। दोस्तो, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, ऐं मां अव्हां जे लाइ अहिड़ियूं वीडियो खणी ईंदुसि ऐं ॿिया जेके करेक्टर आहिनि ज़हर ज़िंदगी जा, हुननि सां गॾु वीडियो ठाहींदुसि इंशा अल्लाह। अव्हां ॾिसंदड़ तमामु घणो हिन ड्रामे खे पसंदि कयो, पर साॻी जेके अदाकार आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं ऐं अव्हांखे वीडियो ॾिबियूं। महिरबानी दोस्तनि जूं।